आउं ईअं ई चवंदुसि त ख़ुदा जे तरफ़ खां सिंधी क़ौम जे आॾो हिकिड़ो पैगंबर थी आयो, जंहिं पैगंबर सिंधी क़ौम खे पंहिंजी विसरियल सिंध यादि ॾियारी, जंहिं सिंध जे आज़ादी जो जज़्बो क़ौमी ग़ैरत ऐं हिम्मत असां में पैदा कई, जंहिं रहबर सिंध साईं GM सैयद असांखे सिंधी सॾाइण ऐं सिंध ते फ़ख्रु करणु सेखारियो। मुंहिंजो साईं GM सैयद, आउं चवां थो त हिते अहिड़ा हज़ारे दोस्त हूंदा। लतीफ़ साईं चवा मुंहिंजी ॾिठा मां जिन ॾिठो पीढ़ीअ खे करे संदान खां सही सिंधी ॻाल्हि, जिन बि मुंहिंजे रहबर सां सोहबत गुज़ारी हूंदी, ॿ घड़ियूं कचहरी कई हूंदी, उन जे अंगण ते महिमान थियो हूंदो, उन शख़्स खां साईं GM सैयद कॾहिं बि विसरी नथो सघे। सैयद साईं अहिड़ी त मोहबत प्यार ऐं इश्क जी सुती असांखे विधी, जो को वक़्तु हुयो जॾहिं सैयद जे अंगण ते ईंदा हुआसीं, साईं कॾहिं राज़ बि ॿुधाईंदो हो, कचहरियूं बि कंदो हो, सिंध जे तारीख़, सिंध जे तहज़ीब, सिंध जे हज़ारे साला शानदार माज़ीअ खां बि जॾहिं वाक़ुफ़ कंदो हो। ऐं उन वक़्तु ही नौजवान सभु के छोकिरा हूंदा हुया, के ॻाढ़ा गभरू हूंदा हुया, अॼु उन्हनि जा अछा वार थी विया आहिनि। हिकु दफ़े आपदा परवीन पे ॻायो त सिंध जे नौजवाननि चयो त साईं आपदा खे चयो त जीअं सिंध जो कलाम ॿुधाए। वरी साईं जो यादगार हूंदो वैस करीम बख्श निज़ामाणी, जंहिं की फरमाइश कई त साईं GM सैयद उन नौजवान खे तरजीह ॾींदे चयो त माई आपदा ही नौजवान जेको चवई थो इहो कलाम ॿुधाए। रैस कावड़जी पियो, साईं वात वारे छोकिरे खे मुंहिंजे मथां तरजीह थो ॾे त साईं रोई वेठो, चई रैस मूंखे तीर छॾे विया, जागीरदार छॾे विया, वॾेरा छॾे विया, इहे वात वारा छोकिरा ई त आहिनि जिन जे आधार ते आउं सिंध जे दुश्मननि खे ललकारे सिंध जे आज़ादी जी जंग पे विड़ा। ऐं उहे अॼु वात वारा छोकिरा जिन जो पंहिंजे रहबर ते, पंहिंजे सैयद साईं ते अहिड़ो त ईमान हुयो जो सैयद जे कौल ते, सैयद जी ॻाल्हि ते, सैयद जे चयल लफ़्ज़नि ते अणॾिठो ईमान आणींदो, छो त पैगंबरनि ते जेके माण्हू शक कंदा आहिनि उहे मुनाफ़िक़ हूंदा आहिनि। ऐं उन वक़्त बि असांजे सिफ़नि में मुनाफ़िक़ मौजूद हुया। साईं बेमिसाल ॾींदो हो त जेकॾहिं मुर्शिद चवे त मुसल्लो शराब मां ॿोड़े निमाज़ पढ़ त ईअं पढ़णु खपे, छो त सालिक जेके हूंदा आहिनि उहे इन्हनि इश्क जे रमज़नि खां चङी रीति वाक़ुफ़ हूंदा आहिनि। त उन वक़्त बि ही सैयद जा सिपाही आशिक़नि जे कतार में हुया, सिंध सां मोहबत करण वारी इश्क जी जेका सुठी साईं GM सैयद विधी
उहे सिंध जे नौजवाननि निभाई आहे। सैयद जेका सिंध में आज़ादीअ जो फिक्र ॾेई सिंधी नौजवाननि में ज़हननि में दिलनि में दिमाग़नि में जेका धरती माउ जी मोहबत सिंध जी अज़मत सिंध जे शानदार माज़ी ऐं हाल ऐं मुस्तक़बिल खां जंहिं वाक़ुफ़ कयो आहे उन सैयद अहिड़ा त आशिक़ पैदा कया आहिनि जेके माण्हू कल्ह चवनि पिया त साईं GM सईद सां गॾोगॾु सिंधु देश जी तहरीक ख़तम थी वेंदी दफ़न थी वेंदी त अॼु उन्हनि माण्हुनि खे हिते अची ॾिसणु खपे। सही सैयद जा फॉलोअर ॾींहों ॾींहुं घटिजनि कोन था पर हर ॾींहुं हिननि जी विख अॻिते आहे। हर ॾींहुं ही कॾहिं चवणा आहिनि कॾहिं ॾहणा आहिनि कॾहिं किरोड़े थींदा पर ही सैयद जी मशीन खे पाए तकमील ताईं पहुचाईंदा छो त जीअं सिंध क़ौमी महाज जे कारकुननि जी मुसलसिल जदोजहद ऐं सिंध ऐं सैयद सां कमिटमेंट ऐं अवां हिते वेठल दोस्तनि जो इहो डिसिप्लिन इहो ॿुधाए थो छो त अफ़सोस सां चवां पियो त हिन सैयद जे तॾे ते जेका आदरबा जेका ख़िदमत जेको प्रोटोकॉल अवां सैयद जे पांधरियनि खे असांखे ॾियणु खपंदो हो उहो असां तव्हांखे नथा ॾेई सघूं न तव्हांखे मानी खाराए था सघूं न तव्हांजे वेहण जो सही इंतज़ाम करे सघूं था। इन्हीअ ते आउं ॾुखारो बि आहियां शर्मिंदो बि आहियां ऐं अवां क़ौमी कारकुननि सां इहो हाणे वाइदो थो कयां त ॿीहर जेकॾहिं तव्हां हिते वेहंदो ईंदो त कम्यूनिकेशनूं को बि थी सघनि थियूं पर अहिड़ो माहौल न हूंदो।